ॿाहिरि अम्मा ऐं बाबा इंतज़ार में बीठा आहिनि ऐं तूं मुंहिंजो हथ पकड़ियूं बीठो आहीं सोट। हथ छॾे त ॿाहिरि हलूं। हलूं था मारो। जल्दी कहिड़ी आहे चाचा ऐं चाची खे? सवा घड़ी जी सिक पूरी करण ॾे। तुंहिंजी सिक सवा घड़ी जी आहे त पोइ हाणे पूरी थी वई हूंदी। अच त ॿाहिरि हलूं। सवा घड़ीअ जा साह ऐं साहनि जेतिरी सिक, जेतिरा साह ओतिरी सिक आहे मारुल। तुंहिंजे साहनि खे मां पंहिंजा साह बि अर्पियां थी सोट। हज़ारे साल तुंहिंजा साह मुंहिंजी सिक संभालियूं अथदा। हाणे हल त ॼाण अम्मा थी बंबोर खे बाहि ॾे। आहे त चाची बि असांजे प्यार में हद जो सुबेदार। वरी बि थोड़ी घड़ी तरस। ॾाढो सुरूर आहे तुंहिंजी सूरत में। सफ़ा को चिलविलो आहीं सोट। मारुल तुझे पेरनि जी पणी आहे, तूं अजायो थो तावलो थी। बाबा ऐं अम्मा जी ॻाल्हि ॿुधूं पोइ सरताज जे अॻियां सिर बि हाज़िर आहे मुंहिंजो। ए छोकरी, तू भी यकी वेही रही है छा? ए सारंग के वठी आ। पेणे असां इंतजार में वेठा हूं। ॿुधई न, हाणे अचई थी अम्मा। हाणे हल त हलूं। तू वनी यकी वेही रही है, हली पोइ त को इंतजार में वेठो हुजे। अम्मा सारंग सुभाणे लाइ कपिड़ा पियो ॾिसे त कहिड़ा पाए वञा, इन जे करे देर थी वई। छो सारंग सुभाणे मेले ते वेंदो छा? जो कपड़ा पियो ॾिसे तैयारी पियो करे। अम्मा मेलो वरी काथे आहे, दुकान ते वेंदो न। हल अल्लाह रख धणी, दुकान ते कहिड़ा पट पाए वेंदो जो परेशान आयो। हाणे बस न कंदी न त का कम जी ॻाल्हि कयूं या असां घर ई छॾे वञूं। मुंहिंजो त ॻाल्हि हाणे हिन घर में कंहिंखे कोन थो वणे। मूं बस कई, हाणे तव्हां ॻाल्हायो। चाचा ॻाल्हि छा आहे? ख़ैर त आहे न? सारंग पुत्र ख़ैर आ। मल्हार जी प्रकारनि खां त तूं वाक़ुफ़ आहीं, पते थोरो लंदो। मूं सोचियो आहे त मल्हार जी शादी करायूं, मन का घर जी करे। इन लाइ तोखे घुरायूं त वेही सलाह कयूं। चाचा ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे, पर पहिरियां मल्हार खां पुछी ॾिसो उनखे शादी करणी आहे या न। बापू मल्हार खां पुछ, असां सां त शर्माईंदो। चाची मल्हार मुंहिंजो भाउ आहे, पर हुनजी मूंसां पवंदी ई न आहे। हू मूंखे कीअं ॿुधाईंदो त मां शादी कंदुसि या न? पुट मल्हार खे तूं कौड़ो कोन आहे, बस थोरो नादान आ। ख़ैर मां उनखे राज़ी करे वठंदुसि, पर पहिरियां तव्हां हाजुल खे त राज़ी कयो त पंहिंजी भेण खां राबेल जो रिश्तो वठे। न नूरल न, मां मुरादा खे कोन चवंदीसि। माई मूंसां ठहंदी कोन्हे, वरी मूंखे संग कीअं ॾींदी? ना बाबा न। अम्मा तव्हां मासी सां ॻाल्हि करे त ॾिसो, ख़बर त पवे हू चवे छा थी। न मारुल, मुरादा मूंखे मारींदी, मूंखे ख़बर आहे न। चाचा मां हिकु सलाह ॾियां। चाची जे चवण खां बहितर आहे त तव्हां काका मिठल सां ॻाल्हि कयो। हा सारंग, तूं सही थो चवीं। नूरल तुंहिंजी ॻाल्हि तो मिठल कोन तारींदो, पर हिकु ॻाल्हि ते मिठल खे चई छॾजांइ, जेकॾहिं रिश्ते जे लाइ राज़ी थिए। मां छोकिरी खे वेस मर्दाना पाण कोन ॾींदीसांसि, इहो पंहिंजी खे सम्झाए छॾे। ॿुधे थो सारंग, ॼाई न आहे न ॾींहं जे मुंहां टे।